रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुम्मा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाहि व अमिल सालिहन व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीनुर रऊफ़ुर रहीम। मोहतरम व मुकर्रम सामईन किराम, मूं वटि हिकु ॿ सुवाल आया आहिनि जिन जो ताल्लुक़ सिंध जे इलाइक़े ज़िले लाड़काणे सां आहे। लाड़काणे जे चंद आलिमनि ऐं कुर्रा हज़रात मूंखां सुवाल कया आहिनि। उन्हनि सुवालनि जा जवाब ॾियणु मां ज़रूरी सम्झां थो। सभिनीनि खां पहिरियों सुवाल हीउ आहे त अज़ान वक़्त खां पहिरां ॾियणु उनजो छा हुकुम आहे। सुवाल पुछंदड़ ईअं पुछियो आहे त असांजे इलाइक़े में हीअ आदत थी वई आहे, ख़ासि तौर ते रमज़ान में, शायदि रोज़े जी जल्दी आहे या रोज़े में तंग थियनि था माण्हू या कंहिंजी का ख़ासि अहिड़ी आदत आहे त वक़्त खां पहिरियां अज़ान ॾियनि था। सभिनीनि खां पहिरियां मां चंद हिकु मसइला तव्हांजी ख़िदमत में चंद ज़रूरी मसइला अर्ज़ु कयां जिन सां तव्हांजे ज़हन में अज़ान जी अहमियत सम्झ में अची वेंदी, तव्हांखे उहा ॻाल्हि ज़हन में पुख़्ता थींदी। सभिनीनि खां पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त 5 वक़्ती फ़र्ज़ निमाज़नि ऐं जुमे जे लाइ अज़ान चवणु सुन्नत मुअक्कदा आहे, जंहिंजो हुकुम वाजिब वांगुरु आहे। हिकु मसइलो इहो। ॿियो नंबर मसइलो हीअ आहे त जेकॾहिं अज़ान न ॾिनी वई त उतां जा माण्हू सभु गुनाहगार थींदा। जंहिं जॻह ते अज़ान न ॾिनी वई उतां जा सभु माण्हू गुनाहगार थींदा। नंबर 3 मसइलो हे आहे त बिना अज़ान जे जमायत करणु मकरूह आहे। नंबर 4 निमाज़ुनि अज़ानुनि जा जेके वक़्त आहिनि उन्हनि खां पहिरियां जेकॾहिं कंहिं अज़ान ॾिनी त उन अज़ान जो मोटाइणु ज़रूरी आहे। नंबर 5 अज़ान जो वक़्तु आहे कहिड़ो? अज़ान जो मुस्तहब वक़्तु उहो ई आहे जेको नमाज़ुनि जो मुस्तहब वक़्तु आहे। मतिलबु हीअ आहे त फजर जी निमाज़ जो जॾहिं टाइम शुरू थींदो त उहो फजर जी अज़ान जो बि टाइम उहो ई आहे। ज़ुहर जी नमाज़ जो जेको टाइम शुरू थींदो त ज़ुहर जी अज़ान जो टाइम बि उहो ई आहे। असुर जी अज़ान जो निमाज़ जो टाइम थींदो त असुर जी अज़ान जो बि टाइम उहो ई आहे। मग़रिब जी अज़ान जो जेको टाइम आहे उहो बि उन ई तरह जहिड़ी तरह नमाज़ जो टाइम आहे। इशा जो बि उहो ई टाइम नमाज़ जो, अज़ान जो बि साॻियो। लिहाज़ा इहे सभु ॻाल्हियूं ज़हन में रखणु ज़रूरी आहिनि। निमाज़ जेकर अज़ान जेकॾहिं कंहिं माण्हू वक़्त खां पहिरियां ॾिनी त उहा अज़ान थी कान ऐं बिना अज़ान जे जमायत करणु मकरूह आहे। एतिरे क़दुरु जो असांजे इमाम मुहम्मद रहमतुल्लाहि ताला अलैहि जो फ़रमान आहे त जेकॾहिं कंहिं ॻोठ कंहिं इलाइक़े वारा सभु अज़ान छॾे ॾियनि त मां उन्हनि सां जंग कंदुसि, माना शरई तौरु हुकूमत वक़्त जे तहत मां उन्हनि खे सज़ा ॾींदुसि। वरी अॻिते पाण इरशाद फ़रमायूं जेकॾहिं इहा कंहिं हिकु माण्हू जी आदत आहे त मां हुकूमत वक़्त खे इन ॻाल्हि जी दरख़्वास्त कंदुसि त उन माण्हू खे क़ैद में विधो वञे। इन मां फ़क़ति सम्झाइण मक़सदु हीअ आहे त अज़ान जी केतिरी अहमियत आहे। अज़ान सुन्नत मुअक्कदा आहे जंहिंजो हुकुम वाजिब वांगुरु आहे। बिना अज़ान जे जमात करणु मकरूह आहे ऐं वक़्त खां पहिरियां जेका अज़ान चई वेंदी उहा अज़ान थी कान। लिहाज़ा दीनी मामलनि में सुस्ती न करणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सुस्ती खां पनाह था फ़रमाए। हिकु इहो सुवालु हुयो। ॿियो सुवालु हीअ आहे त सहरी जो जॾहिं वक़्तु ख़तमु थींदो आहे त उन खां फ़ौरन पोइ अज़ान जेका चइजे थी उनजो हुकुम छा आहे। यादि रखो त मां हाणे ताज़ो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो त अज़ान जो वक़्तु तॾहिं आहे जॾहिं नमाज़ जो वक़्तु शुरू थिए। मिसाल मां तव्हांखे ॾियां त असां वटि शाहपुर चाकर शरीफ़ ऐं हिन जे जेको ज़िलो सांगड़ आहे इन में असां वटि अॼुकल्ह अॼोके ॾिहाड़े ते जेको रोज़े जे बंदि थियण जो टाइम आहे उहो 4:07 आहे सुबुह जो, पर जेको अज़ान जो टाइम आहे नमाज़ जो वक़्तु दाख़िल थिए थो उहो 4:15 आहे ऐं असां नमाज़ पढ़ंदा आहियूं तक़रीबन 4:35 या 4:40 ते। त लिहाज़ा जेको सहरी जे ख़तमु थियण जो टाइम आहे उहो अज़ान जो टाइम न आहे। अज़ान जो पंहिंजो वक़्तु आहे, जॾहिं फजर जो वक़्तु दाख़िल थींदो तॾहिं अज़ान ॾिबी। लिहाज़ा जेकॾहिं कंहिं माण्हू सहरी जो टाइम ख़तमु थियो ऐं ओॾी महिल अज़ान ॾिनी ऐं अज़ान जो वक़्तु हुयो कोन त उहा हुनजी अज़ान कान थी।
लिहाज़ा इन मसइले खे चङी तरह सम्झी वठो। इन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो मसइलो आहे, उहो हीअ आहे त असांजा कुझु माण्हू महिरबान दोस्त ईअं छा कंदा आहिनि जो सुबुह जी सहरी में एसी ताईं खाईंदा रहंदा आहिनि जेसीं ताईं आज़ान थिए। न, अज़ान जो रोज़े जे बंदि थियण सां को बि ताल्लुक़ न आहे। रोज़ो बंदि थींदो आहे पंहिंजे वक़्त ते, अज़ान पंहिंजे वक़्त ते थींदी आहे। लिहाज़ा जॾहिं तव्हां वटि मुअज़िन मस्जिद में चवनि त रोज़े जो टाइम ख़तमु थी वियो आहे त उन खां पोइ खाइणु पीअणु बिल्कुलु मना आहे, ग़लति आहे। जेको रोज़े ताईं खाईंदो रहे, आज़ान ताईं खाईंदो रहे थो, उन जो रोज़ो कोन थींदो। लिहाज़ा पंहिंजे रोज़नि खे बचायो, पंहिंजी इबादतुनि में सुस्ती न कयो। साल में हिकिड़ो ई महीनो अचे थो जंहिंमें तव्हां असांखे अल्लाह तबारक व तआला इबादत जी तौफ़ीक़ थो अता फ़रमाए। लिहाज़ा तव्हां पंहिंजे रोज़नि खे ज़ाया न कयो। मां पंहिंजे सुवाल खे दुबारा दोहिराए छॾियां त जीअं तव्हांजे ज़हन में ॻाल्हि वेहे त अज़ान जेका ॾिजे थी सुबुह जो सहरी वारी फजुर जी आहे, उहा सहरी जी अज़ान न आहे। वक़्तु उन खां पहिरियां बंदि थी वेंदो आहे। 4:07 असां वटि ज़िले सां गॾु शाहपुर चकर शरीफ़ में बंदि थी थो वञे। 4:15 खां वक़्तु शुरू थींदो आहे, 4:12-13 ते। उन खां पोइ असां 15-16 ते अज़ान चवंदा आहियूं, उन खां पोइ नमाज़ कंदा आहियूं। लिहाज़ा इन ॻाल्हि जो लिहाज़ रखणु तमामु ज़रूरी आहे त अज़ान जो वक़्तु केॾी महिल थो थिए, बाक़ी सहरी ऐं अज़ान जो पाण में को बि ताल्लुक़ न आहे। ऐं सहरी अज़ान ताईं लॻातार खाईंदो रहणु, पंहिंजे खाइण पीअण खे जारी रखणु, इहो दुरुस्त न आहे। उन माण्हू जो रोज़ो कोन थींदो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।